वडे में वडो साहबी या सिद्दीक अकबर सभई मञोस था न जे टे ॾींहं टे रातियूं सरकार सां गार में गॾु गुज़ारियूं। कॾहिं कॾहिं हज़रत उमर चवंदो हुअसि अबू बकर सब नफली इबादतूं तोखे ॾियूं, नफली रोज़ा, नफली निमाज़ूं, नफली खैरातूं, असां खे गार वारनि टिन रातुनि जो सवाब ॾे। साईं चवंदो हो रब जी तक़सीम जो अबू बकर बि हो नाग बि हो हिक माशूक जा हुया आशिक ॿई। आशिक टकराए जंदा न पोइ मज़ो थींदो आहे पर आशिक ॿई माशाअल्लाह सफ़ा सख़्त मस्ती हुई। अबू बकर बि हो ऐं नाग बि हो हिक माशूक जा हुया आशिक ॿई। पर न सिद्दीक कयो पैर परे घट नीह जी बाज़ी नाग न कई। असी वियासीं हाणे मां जो ॾिसूं गार ते चढ़ो असीं गरा मुड़स टेम थोरो आहे मदीने वञिणो आहे ॾिठोसीं त माशाअल्लाह साईं 2-3 कलाक जॾहिं रखनि उते पहुचूं ख़ुदा जो कसम मां जो कुर्बान सिद्दीक सोना कुल्हनि ते सरकार खे खणी मथे वियो। कुर्बानियां मुनाफ़िक़ ये कना जा था चवल जबल जे चोटी ते इहो सब कुछ गारे सोर में थियो मौला आन मोहम्मद मां पे दिसा भला पर पुठ बासू बासे पई। सुभान अल्लाह। सिद्दीक साईं खणी आयो साईं के मिला आने भला थोरो बीहो अंदर मां वञा रात जो टाइम अंदर किन हुजे कक हुजे जीत हुजे को जानवर हुजे मां वञा साईं फरमायो बिस्मिल्लाह। सिद्दीक वियो सॼी गार जी सफ़ाई कई जेके सोराख हा उन्हनि खे बंदि कई एतिरे क़दुर जो चादर खुटी पई त सिद्दीक पंहिंजो पटको लाथो। अदा पटको इज्जत अथव इएं न ॻाल्हायो केर बि माण्हू कंहिं कावड़ जो अदा माफ़ कयां असां पटके में हथ विझई इहा का शराफ़त आहे असांजा पटका था लाहियो तंहिंजो मतिलबु आहे पटको इज्जत आहे। पर वरी वा सिद्दीक उन चयो त असां जूं इज़तूं सरकार जे नाले तां क़ुर्बान आहिनि असांखे पंहिंजी इज़त जी परवाह कान्हे मोहम्मद जी इज़त मथे हुजे सरदार दो जहान जी इज़त मथे हुजे। पटके खे लाथई बंदि कई हिकिड़े सोराख खे ॾाढो पर बंदि न थियो पोइ भला हाणे बंदि कोन थो थिए साईं ॿाहिरि बीठा आहिनि भला हाणे छा कयां खुड़ी मथां रखी हबीबन खे चई सोना अंदर अचो भला। साईं फरमायो ठीकु आहे पाण अंदर आया। साईं फरमायो अबू बकर जी क़िबला वेह तुंहिंजे हंज में मां आराम कयां। जे खैबर खां मोटंदे अली मुश्किल कुशा खे चयो अली वेह त तुंहिंजे हंज में आराम कयां। ईअं अबू बकर खे फरमायो वेह तुंहिंजे हंज में आराम कयां। अल्लामा इब्न हजर अस्कलानी बुखारी शरीफ जो शरह लिखियो उन में लिखी त जॾहिं हज़रत अबू बकर सरकार के पंहिंजे हंज में सुमारियो वेठो हो का अन्नल कुरान युफ्तहु फिर रहले ईअं पियो लॻे ॼण अल्लाह जो कुरान रेल में खुलियो पियो आहे सिद्दीक जो जिस्म रेला ऐं सरकार जो चेहरो अल्लाह जो कुरान मुबारक। साईं फरमायो सिद्दीक वे सिद्दीक वेठो नांग जो थोरो परे थी भला मां बि त दीदार कयां। अबू बकर जो क़िस्मत सां मौक़ो मिलियो आहे। सुभान अल्लाह। इस सूरत में जाना खा दीदार करे छे इस सूरत मैं जाना खाते जाने जाना खा कलोई सच आखाते रब दी शान आखा है। वाह साईं वाह
कई दफा यो शेर मुंह पड़ियो आ ता बुधो हूंदो काफ़ी आलम पर सच्ची ता बार बार बुधो करोड़ फेरा बुधो दिल मचिल जी पवंदी ए वली जे कलाम जी तासीरा सैयदा जीलानिया जे तो सच आखा ते रब दी शान जिस शान तू शान सब बनिया सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह मा अजमल क मा अकमल मां ए फेल ताजुब जा असा जने काशी दिसनासी भली ने वाह सही वाह जे शिया वाह जे बनिया वाह जे कारा वाह जो मौलविया वाह जो आवाजा वाह जो लाउडा वाह जो जलसुआ वाह जे महफिला पर अरबी में वरी फेल ताजुब मां शुरू में हनदस सीगो ठांदो जे तो सुभान अल्लाह मां अजमल क मां अहसन क मां अकमल क मां अजमल क मां अकमल क मां अहसन क सुभान अल्लाह मां अजमल मां अकमल क मां अहसन क किथे मेरे अली किथे तेरी सना वाह सही वाह वाह रे वाह सैयद मां कुर्बान तोता है मां जेड़े मौलवी के ज़ियारत से आ सजे गोठ के बुधाया कलो इनके अब मुके ज़ियारत थी देवे कलो ई वडो मौलवी मुके ज़ियारत थी आ आई खलीफो मुके पुनाया मां सीट जा पर सैयद जीलानी जरा दरबार जी गाल आई न जेथो किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख गुस्ताख जुर्रत न कना एडे न मनना गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां सुभान अल्लाह मां अजमल क दीदार पे करे दीदार करे करे नांग जो से थोड़ो तो भला परे थी थोड़ो परे थी तो मां दसाई दसा एडो टाइम इंतजार कयो त तू री खुड़ी दियो वेठो आशिक कदम आशिक के तकलीफ न लींदो पर आशिक त साईं जा पर हुन इश्क में जने जज्बात अची वई इश्क में जने फरते मोहब्बत में मानू अची वेंदो आ न खबर न पवंदी आ जोश अची विस नांग के बिजण के उन ही नंग हयो तोरो परे थी साईं जो परे थी तू ए दे वरी तंग पियो करी मुखे परे थी मां दीदार में महवाया नंग जो लगो इंसान बशरी तकाजा मुताबिक अबू बकर साईं जी अखिन मा लुक गड़िया सरकार जे चेहरे ते प्या पान अखर खोलियो मथे निहारियो अजीब मंजर आ से फरमायो छा थियो त अबू बकर साईं रड़ियो करया ओरे साईं मोके ना खइयो अरे मोके से तकलीफ अची वई साईं के भला उठो खलीफा भला करे कि चंगा मिलन ओ एकड़ो पीर मुरीद यार मशहूर गाला त पीर साहब ला खणी आया खीर खलीफे ला लस्सी खलीफे वरी जाके पीर साईं यारो खीर खणी शुरू थियो अरे बड़ा ने भागा मुआरो खीर भी चीज़ तो के नजरानू भी मिले मां खीर बन लेना चा सो एड़ा खलीफा बना जन जो पीर जा पैर कडी छड़ी अल्लाह खैर करे हबीबन जा दीवानो सरकार जे गुलाम के जो नंग लगो सीरत जे किताबन के तई पढ़ो त अबू बकर साईं ये कुंजो साईं नंग लगियो उथो साईं छो त इमरजेंसी हुई ने हाने इमरजेंसी में अदब थोड़ी होंदो अलार्म करे बाहते लगे आई तई वरी अदब कयो मुखे लकब दियो हजरत अल्लामा मौलाना साईं उस्ताजुल उलमा साईं मुफ्ती उबैदुल्ला हिम्मत जैसे ते लकब खणंदो तेसी ते मौलवी जो खुदा करे खैर थे तही परे का चंदो साईं मौलवी साहब लव माट करे बाह लगिया ओ एकड़े कारी साहब चयो पंजे शागिर्दन के अदा छोकरा मूसा गाला है जो अदब में न त हना वन पादर है जो से ठीक है एकड़े दे कारी साहब बैठो मथा छित मां का चुणगी बाह जी क्री कारी साहब जे पटके दे शोरावरी अदब में पचवन साईं हजरत अल्लामा मौलाना
क़िबला उस पटके के जो बाह लगे अध सड़िस अरे छोरा पटको पे सड़े बुधायो कोना चीसी जो चयो त अदब में ॻाल्हाइजो अरे भला मां थो मरां तव्हांखे अदब जी एमरजेंसी हालत में जॾहिं एमरजेंसी हुजे न अदब न रहंदो आहे पर कुर्बान अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजे शान तां मक़ाम तां मर्तबे तां नाग नंगे पियो सरकार मथे खणी निहारे चयो छा थियो आहे चए थो फिदाक उम्मी व अबी ओ दिलबर तो ता मां पी कुर्बान नाग नंगे वियो आहे पाण फरमाए पैर परे कर हेॾे खणी आ पैर खे लिप मुबारक जो हयूं त सरकार जे लिप जे लगन सां ज़हर ख़त्म थी वियो अबू बकर जी टंग तैयार थी वई ऐं मुस्तफ़ा जो दीवानो हलण लॻो आहे।